बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। या अल्लाह मगरिब की नमाज पढ़ी जलसो जारी रहो ये रात का पौना 3 थियनि था। अल्लाह तुझी रहमत दुनिया दे आसमान से लही आई आहे। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह तू असांजा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह इन जलसे जो सवाब उन्हनि जो सवाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह के सहाबा जे रूहनि के सिद्दीक़नि के शहीदनि के इमामनि के अहल बैतनि के इन गोठ के आस पास जिन न्यायनि ख़त्मा कढिया इन जलसे की कामयाबी लाइ अल्लाह उन्हनि जे ख़ुतमनि जो सवाब अल्लाह जेका जमात आई आहे मूंखे ख़बर न आहे कंहिंजो अबो वफ़ात करे वियो आहे कंहिंजी अमड़ कंहिंजा ॿार भेनर। या अल्लाह सभिनी जी मरहूमनि जी क़ब्रुनि ते रहमत फरमाए। असांजा साईं सैयद सादात जिन ही जलसे में ताउन कयो उन्हनि जे मरहूम सैयदनि जी क़ब्रुनि ते बि रहमत नसीब फरमाए वरड़नि जी। या अल्लाह मुख़्तलिफ़ इलाक़नि खां जमात पंधु करे आई। या अल्लाह विखा खणी आई इन्हनि जे विखनि खे क़बूल फरमाए। या अल्लाह असांजे ऐबनि नज़र न कर असांजे जिस्म जे उज़वनि गुनाहनि जी लज़्ज़तूं वठूं रब तू माफ़ न कंदे त ॿियो केरु कंदो। या अल्लाह तुझी बाज को सवा ॿी का बाज कोन्हे तुझे रहम को सवा ॿियो को रहम कोन्हे तुझे फज़ल को सवा ॿियो को फज़ल कोन्हे। अल्लाह अल्लाह मेरा आहियूं गुनाहगार आहियूं पर बेग़ैरत न आहियूं तौहीद वारा आहियूं तौहीद जे सदके माफ़ फरमा। या अल्लाह सभिनी जो अखियूं हेठि कोई हेॾे होॾे नथो निहारे रब सभु तुझे तरफ़ मुतवज्जा। अल्लाह अल्लाह सॼे वाइद में रब क़ुरान पढ़ियो आहे ॿियनि आलिमनि बि दर्दीला बयान कया अल्लाह टूटा फूटा ये लफ़्ज़ क़बूल फरमा। अल्लाह असांजी बख़्शिश फरमा। ई शाबान जो महीनो आहे बख़्शिश जो महीनो आहे मिठे मोहम्मद साईं जो महीनो आहे उन जे सदके माफ़ फरमा। अल्लाह असां तोरे मेड़ खणी आया आहियूं रब तू पाण त चयो आहे त ॿिया नाराज़ थी वञनि त सैयद मेड़ में वञनि क़ुरान वञे मेड़ में न्याणियूं वञनि पर रब तू चयो आहे त माॾे मेड़ खणी अचो रुगो अखियुनि मां ॻोढ़ा वाहियो मां माफ़ करे छॾींदुमि। या अल्लाह इन मजमे में जमात रोए थी कंहिंजो ॻोढ़ो त तुंहिंजी बारगाह में क़बूल कयो आहे असांखे माफ़ फरमाए। साईं असद महमूद जी औलाद खे दीन जी ख़िदमत जे लाइ क़बूल फरमाए। अल्लाह साईं जे मदरसे खे आबाद फरमाए इन इलाके में। या अल्लाह ही जमात जो कम ही जलसन जो कम या अल्लाह ता क़यामत आबाद फरमाए। कादियानियत को बचाए राफिजियत को बचाए शिरक को बचाए बिदत को बचाए। अल्लाह इन इलाके के मुवहिदन जो मरकज़ कयो थी रब मुवहिदन जो मरकज़ कायम कजाए। अल्लाह इन मदरसे के आबाद कजाए। से महमूद असद साहब जेके मूंखे दुआनि जे लाइ चयो या अल्लाह के याद के विसरी वियो पर तोखे याद न रब उहे सभई दुआऊं क़बूल फरमाए उहे दिल जो जायज़ हाजत पूरी फरमा। या अल्लाह कब्र नागन जो घर आहे कब्र जीतन जो घर आहे असां न सही सघंदासीं रब असांखे ताक़त न आहे तुंहिंजो अज़ाब सही सघूं असांखे अज़ाब कंदे बि तुंहिंजी किबरियाई वधी न वेंदी मौला। मौला तुंहिंजी इज़त अज़मत हूअं बि बरक़रार आहे तोखे पंहिंजी जलालियत जो कसम तोखे पंहिंजे इस्म आज़म जो कसम असांजे हिन टोले खे सॼी जमात खे बख़्शिश फरमा। या अल्लाह सभिनी खे माफ़ फरमा सभिनी जा क़ुलूब कारा उन्हनि खे अछो बणा जे हिन जलसे में उथूं त सुभाणे नई ज़िंदगी मिले नओं अमाल नामो थिए। अल्लाह असांजे अमाल नामे जो दफ़्तर गुनाहनि सां पर अल्लाह तू माफ़ न कंदे त काॾे वेंदासीं। मूसा नबी जी उम्मती जे 100 खून कया तूं उनखे बि माफ़ कयो असां त तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं। या अल्लाह तू केॾो करीम आहे असांजा ऐब बि लिकाया थी ओ ऐबनि खे ढकण वारा रब असांजा ऐब माफ़ फरमा असांजो ख़ताऊं माफ़ फरमा। रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे उमरो बंद आहे हज बंद आहे रब तू असांजो एॾो नाराज़ थी वियो जो काबतुल्लाह ते अचण ई पसंदि नथो करे। या अल्लाह तू उम्मत मुस्लिमा को एॾो नाराज़ आहे जो नबी से रोज़े ते अचण पसंद नथो करे। या अल्लाह रोज़े जी सलामी बंद आहे अमेरिका जी यहूदियुनि जी साज़िश था सऊदी अरब जे बादशाह हज बंद करे छॾियो उमरो बंद करे छॾियो ॿियो साल आहे वरी कोरोना जी आड़ थिए थी।
या अल्लाह असांखे हिन साल हज बैतुल्ला नसीब फरमा, काबतुल्ला जो वो मंजर नसीब फरमा जेको 5 साल को अगे मंजर हो। या अल्लाह हुजूर जी रोजे जी सलामी की आबाद फरमा, हर मुसलमान के कोरोना की बीमारी को बचा। या अल्लाह हिन जलसे में साईं असद महमूद सा जिन पुलिस वारन इंतजामिया वारन ऑफिसरन ताउन के अल्लाह उन्हनि जे ताउन के भी कबूल फरमा, इन्हनि जे रिज़्क़ माल में बरकत फरमा। जे दोस्त लाउड भलो हलायो हिन जे लाउड के जलसन में कबूल फरमा। जिन अमन न्याणन घरन में मानी पचाई उन्हनि जी भी जायज़ हाजत पूरी फरमा। बनात जेके लाउड के जरिए घर में कुरान बुधन पियो अल्लाह उन्हनि जी भी जायज़ हाजत पूरी फरमा। जिन जे बच्चन कुरान पूरो कयो आमीन चो, जिन जे बच्चन कुरान पूरो कयो उनके कुरान जी संभाल जी तौफीक अता फरमा, उन जे बच्चन के आलिम बा अमल बना। या अल्लाह कुरान बुधाइंदे बुधाइंदे असा के शहादत दे मौत सा शहादत दे कलमे सा पाण दे बुरा, रब पाण दे शहादत दे मौत सा बुरा। अल्लाह असा जे बच्चन बारन जी हिफाजत फरमा। दी रात तुझे रास्ते में तबलीग में अल्लाह ये टूटी फूटी इबादत को कबूल फरमा। या अल्लाह इन दुआ में अच्छी दाढ़ी वाला वेठा थी, मासूम बार वेठा थी, इन्हनि जे सदके नबी से जा मेहमान वेठा तालिब, इन्हनि जे सदके मुखे भी माफ फरमा, हिननि के भी माफ फरमा। असा के हर साल बैतुल्ला जी ज़ियारत करा। या अल्लाह के बे औलाद वाला थी उन्हनि के साले औलाद दे, किन जो न्याणियूं वेठल रिश्ता कोन उन्हनि जा न्याणी जा रिश्ता आसान फरमा, जिन जो जायज़ हाजतों पूरी फरमा। अल्लाहुम्मा आनिस वशती फी क़ब्री, अल्लाहुम्मा अरहमनी बिल कुरानिल अज़ीम वजअलहु ली इमामन व नूरन व हुदन व रहमा। अल्लाहुम्मा ज़क्किरनी मिन्हु मा नसीत व अल्लिमनी मिन्हु मा जहिलतु वर्ज़ुक़नी तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु ली हुज्जतन या रब्बल आलमीन। अरबी में दुआ जल्दी कबूल थी, आमीन चो। अल्लाहुम्मा ज़य्यिन अख़लाक़ना बिल कुरान व नज्जना मिनन नार बिल कुरान व अदखिलना फिल जन्नति बिल कुरान। अल्लाहुम्मा जअलिल कुरान लना फिद दुनिया क़रीना व फिल क़ब्रि मुनसा व अला सिराति नूरा व फिल जन्नति रफ़ीक़ा व मिनन नार सितरन व हिजाबा व इलल खैराति कुल्लिहा दलीला फक्तुबना अला तमाम वर्ज़ुक़ना दाम बिल क़ल्बि वल लिसान व हुब्बिल खैरि वस सआदत वल बशारति मिनल ईमान। व सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाईन व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूल।